शरीफ में चेतो मुझो आका मुझो हादी मुझो रहबर सजण हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त जेको शख्स मुवट अची करे मुवट सलात व सलाम पेश करे ऐं मुंहिंजा सलात व सलाम खड़ी करे मुंहिंजे चाचे सैयदना अमीर हमजा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हुज़ूर में वञी करे उते सलात व सलाम पेश करे मुंहिंजा सलाम पेश करे ऐं उतो उनजा सलाम वठी करे मुंहिंजे हुज़ूर में अची करे अर्ज़ रखे ऐं पेश करे जेकी भी दुआ घुरंदो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बूल कंदुमि। अजीज दोस्तों जेकी का ख्वाहिश हुजे दिल में को कम न थियण वारो हुजे के दोस्त खे चई करे इहो कम कराए त कम थी वेंदो। पर मुंहिंजा अजीज दोस्तों जेकर अञा भी जेके तव्हां सां चाहियूं था त असांजो जल्दी कम थिए त क़ुरान मजीद में चए थो यूफून बिन नज़र व यखाफून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा। अल्लाह ताला फरमाए थो त जेको नज़र न्याज़ बासींदो आहे त पोइ कहिड़ो बि पासे नज़र न्याज़ निमाज़ जो पासे त मां ॿ वक़्त नफिल पढ़ंदुमि फलाणो कम थे 4 नफिल पढ़ंदुमि को कम थे 8 नफिल पढ़ंदुमि कम थे कुरान शरीफ जी तिलावत फलाणी सूरत कंदुमि फलाणो कम थे जेकर कुरान शरीफ जा 30 सिपारा पढ़ंदुमि फलाणो कम थे अल्लाह ताला फरमाए तो जेको भी न्याज़ नज़र ता बासी तो यूफून बिन नज़र व यखाफून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा। तो अल्लाह ताला फरमाए तो वो मां उन जो पूरो कंदो आहियां। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों जंहिंखे बि का दिली तमन्ना हुजे त हिन मीलाद जे सदके अल्लाह ताला जे पाक ज़िक्र जे सदके कुरान शरीफ जे तिलावत जे सदके हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नातुनि जे सदके का बि बास बासी दवा त उहा इंशाअल्लाह ताला पूरी थींदड़।